वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बाद, क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद, क़ुल ला असअलु अलैकुम अजरा इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अज़ीज़ दोस्तों, मुखां अॻिमें तव्हां असांजी जमात जे जयीद उलमाए किराम खां इंतिहाई क़ीमती नसीहतूं ॿुधी रहिया हो। फ़ज़ीलतु शेख मौलाना हाफ़िज़ मंज़ूर अहमद ख़ासकली हफ़िज़हुल्लाह ताला ऐं फ़ज़ीलतु शेख मौलाना अब्दुल अज़ीज़ काका हफ़िज़हुल्लाह ताला तव्हांजे साम्हूं ख़िताबात करे चुका आहिनि। इंतिहाई क़ीमती नसीहतूं मुदल्लल ख़िताब हुआ। अल्लाह ताला असांजे उलमाए किराम जे इल्म में बरकतूं अता फ़रमाए। अल्लाह ताला उन जे काविशुनि खे क़बूल फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला इन नसीहतुनि ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूंखे इंतिज़ामिया जे तरफ़ां उन्वान मिलियल आहे व शान अहले बैत। सभ खां पहिरीं अल्लाह खां दुआ घुरां थो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी ऐं जेके नसीहतूं तव्हांजे साम्हूं पेश थियनि, इंशाअल्लाह अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरीं अहले बैत जो तारुफ़। अहले बैत छाखे चइबो आहे? अहल जी माना आहे हदीस में या क़ुरान में लफ़्ज़ इस्तेमालु थियो जंहिंजी माना आहे वारो ऐं बैत जी माना आहे घर। अहले बैत यानी घर वारो। इन मां मुराद मशहूर इस्तिलाह असां वटि इहा आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ानदान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा, इमामुल अंबिया जे ख़ानदान ऐं नसब नामे जी छा फ़ज़ीलत आहे, छा मक़ाम आहे, इन हवाले सां क़ुरान ऐं सुन्नत में बेशुमार दलाइल मौजूद आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको नसब नामो आहे उहो इंतिहाई मुबारक नसब नामो आहे। अल्लामा इब्नुल कसीर रहमहुल्लाह पंहिंजे तारीख़ जे किताब अल बिदाया वन निहाया में सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां एक रिवायत बयान कई है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाइन था, खरजतु मिन निकाहिन वलम अखरुज मिन सफ़ाहिन। मुंहिंजो जेको भी नसब नामो आहे उहो नसब नामो निकाह जे सिलसिले सां क़ाइमु आहे ऐं मुंहिंजे नसब नामे में को भी बद किरदार शख्स दाख़िल कोन्हे। यानी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको भी नसब नामो आहे उहो दुनिया जी ग़िलाज़तुनि खां पाक आहे। अल्लाह ताला इन नसब नामे खे गुनाहनि खां महफूज़ रखियो आहे। पाकीज़ा नसब नामो आहे। सही मुस्लिम में सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
इरशाद फरमाइन था, इन्नल्लाह इख्तार मिन बनी इस्माइल बनी किनाना। अल्लाह सुब्हानहु व तआला इस्माइल खानदान बनु किनाना जो इंतखाब किया। सुम्मा इख्तार मिन बनी किनानत कुरैशन, वो अल्लाह तबारक व तआला बनु किनाना जी मुख्तलिफ खानदान मजा कुरैश खानदान के चुने वरते। सुम्मा इख्तार मिन कुरैश बनी हाशिम, वो अल्लाह तबारक व तआला कुरैशन जे खानदान मजा बनु हाशिम कबीले जो इंतखाब के। बनु हाशिम कबीले मजा अल्लाह तबारक व तआला असांजे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतखाब कयो। इन हदीस में मालूम थियो ही अल्लाह जो चूंडियल खानदान। अल्लाह तबारक व तआला इन खानदान के इंतखाब कयो आहे, चूंडियो आहे। अल्लाह जो पसंदीदा चूंडियल खानदान है। इस्माइल अलैहिस्सलाम जो खानदान जंहिंजो ताल्लुक इब्राहिम अलैहिस्सलाम सां है, ही बेहतरीन खानदान है। जीअं सही बुखारी में रिवायत है, कुछ माण्हू पैगंबर अलैहिस्सलाम वटि आया, अची करे सवाल कनि था, ए अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युन नासि खैर, सभिनी इंसाननि मज़ा बेहतरीन इंसान कहिड़ा आहिनि? पाण फरमाईंदा, खियारुन फिल इस्लाम खियारुन फिल जाहिलिया इज़ा फ़क़हू। पाण इरशाद फरमायूं, इस्लाम में इज्जत वारा बेहतरीन इंसान या जहालत के ज़माने में बेहतरीन इंसान उनके चबो आहे जिन जे अंदर दीन जी समझ हुजे, दीन जी फ़क़ाहत हुजे, दीनदारी हुजे, वे दुनिया में बेहतरीन इंसान है। वो मानू चवे तो लसना नसअल अन ज़ालिका। ये अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो सवाल दीनदारी जे एतबार सां कोन्हे, त दीनदारी जे एतबार सां दुनिया में कहिड़ो शख्स बेहतर आहे, असां इन जे मुतालिक सवाल कोन था कयूं। असां जो सवाल आहे त खानदान जे एतबार सां दुनिया में बेहतरीन कहिड़ो खानदान है। तसअलूनी, छा तव्हां अरबनि जे खानदान जे बारे में था सवाल कयो? पोइ ॿुधी वठो, फयूसुफ नबीउल्लाह इब्नु नबीइल्लाह इब्नु नबीइल्लाह इब्नु खलीलिल्लाह। पाण इरशाद फरमाईं था तो पूरी दुनिया के अंदर बेहतरीन खानदान जेकरे तवा के ॾिसणो आहे वो सईदुना यूसुफ अलैहिस्सलाम जो खानदान है। यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी है। यूसुफ अलैहिस्सलाम जो वालिद गिरामी सईदुना याकूब अलैहिस्सलाम वो भी अल्लाह जो पैगंबर है। याकूब अलैहिस्सलाम जो वालिद गिरामी सईदुना इसहाक अलैहिस्सलाम वो भी अल्लाह जो पैगंबर है। इसहाक अलैहिस्सलाम जो वालिद गिरामी सईदुना इब्राहिम अलैहिस्सलाम वो अल्लाह जो खलील है। पाण इरशाद फरमायूं, इहो खानदान दुनिया के अंदर सभिनी खानदानों मजा एक बेहतरीन खानदान है। इब्राहिम अलैहिस्सलाम जा ब पुट हुआ, हिकिड़ो इसहाक अलैहिस्सलाम ऐं ॿियो इस्माइल अलैहिस्सलाम। इसहाक अलैहिस्सलाम जे नस्ल नामे मां यूसुफ अलैहिस्सलाम आहे ऐं इस्माइल अलैहिस्सलाम जे नस्ल नामे मां असांजो प्यारो पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई। इन हदीस में भी मालूम थियो त हिन दुनिया के अंदर जेकर बेहतरीन को खानदान आई वो असांजे प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खानदान है। इमामुल अंबिया जे खानदान जी एक बी अजमत है। रसूलुल्लाह फरमाइंदा त मुझे खानदान जे मथा अल्लाह ताला सदको हराम कयो है। सदको खाए अहले बैत जे मथा हराम है। जेके सईद आहिन अहले बैत आहिन इमामुल अंबिया जे खानदान जा अफराद आहिन उन्हनि जे मथा अल्लाह ताला दुनिया में सदको हराम करे छॾियो आहे। जेके ॾियारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने तय्यबा जे कंहिं घटी मां गुज़री रहिया ऐं गॾु सईदुना हसन हुए। हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि इमामुल अंबिया सां गॾु आई। हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन गलीअ में हिकु खजीअ जी गड़ी खई जेका किरियल हुई। उहा खजीअ जी गड़ी खणी करे पंहिंजे वात में दाख़िल इन खजीअ जे गड़ी खे ॿाहिरि कढो। इन खजीअ जी गड़ी न खाओ लअल्ला अन तकून मिन सदका। थी सघे आ खजीअ जी गड़ी सदके जे माल मां हुजे। अल्लाह तबारक व तआला असां अहले बैत जे मथां सदके जो माल हराम करे छॾियो। इन हदीस में भी इमामुल अंबिया जे खानदान जी तज़ीम बयान थियल आहे। ही एॾो मुबारक खानदान आहे जंहिंजे मथां सदके जो माल हराम आहे। सदको छला कढिबो आहे गुनाहनि जे कफ़ारे जे लाइ। पाण फइन्नहा अवसाखुन नास। ही इंसान जे गुनाहनि जो कफ़ारो आहे। गुनाहनि जो कफ़ारे जो माल असांजे खानदान जे लाइक़ न आहे। इहो माल असांजे मथां हराम आहे। अल्लाह ताला असांखे पाकीज़ा माल अता कंदो। पाकीज़ा माल खाईंदासीं। असांजे लाइ दुनिया जा चंद टुकड़ा दुनिया जा चंद लुक़मा हलाल जा काफ़ी आहिनि जेके पाकीज़ा हुजनि। सदके जो माल अल्लाह ताला असांजे मथां हराम कयो आहे। असां हर नमाज में दुरूद पढ़ंदा आहियूं। सभु पढ़ंदा आहियूं। हर फ़िरके जो माण्हू पढ़े थो। दुरूद जा लफ़्ज़ छा आहिनि? अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इहो दुरूद आहे जंहिंखे असां दुरूद इब्राहिमी चवंदा आहियूं। इन दुरूद में अहले बैत जी फज़ीलत आहे। असां दुआ घुरंदा आहियूं ए अल्लाह तू बरकतूं नाज़िल फरमा रहमतूं नाज़िल फरमा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जे मथां। यानी हर नमाज में असां इहा दुआ पिया घुरूं। कहिड़े खानदान जे लाइ? इमामुल अंबिया जे खानदान जे लाइ। जेको भी नमाज़ी आहे जेकर पंहिंजी नमाज में दुरूद नथो पढ़े उनजी नमाज अधूरी आहे। उनजी नमाज अधूरी आहे नाक़ाबिल क़बूल आहे। जेसी ताईं पंहिंजी नमाज में दुरूद न पढ़े। दुरूद में इहा दुआ ज़िक्र थियल आहे इमामुल अंबिया जे लाइ ऐं इमामुल अंबिया जे खानदान जे लाइ। ही अज़ीम शान मुबारक खानदान आहे। आल में ॿ शयूं अचनि। आल में अतबा बि हूंदा आहिनि। अतबा जी माना आहे ताबेदारी करणु। जेके पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी के माण्हू जा ताबेदार के माण्हू जा फर्माबरदार। यानी इन दुरूद में असां मुतलकन दुआ था घुरूं जंहिंमें इमामुल अंबिया जो खानदान भी शामिल आहे ऐं हर उहे माण्हू भी दाख़िल आहिनि जेके पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी करण वारा आहिनि। यानी पैगंबर अलैहिस्सलाम जो खानदान इंतहाई मुबारक खानदान आहे। सईदुना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु हिक ॾिहाड़े सईदुना अलील मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾे उनजी हिक न्याणी जे निकाह जो पैगाम मोकिलीनि था। अली रज़ी अल्लाह तआला जी न्याणी आहे
जंहिंजो नालो आहे उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उम्मे कुलसूम लाइ निकाह जो पैगाम मोकिलियो। निकाह जो पैगाम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो वटि आयो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾी ख़ुशीअ सां इन निकाह जे पैगाम खे क़बूल कनि था। ऐं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम जो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला सां निकाह कराइनि था। निकाह थी चुको आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला चवनि था रज़ीतु लक़द रज़ीतु, हाणे आऊं ख़ुशि आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। कहिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी आहे? छा नई घरवारी आई आहे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे? चए थो न, मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिकु हदीस ॿुधी। पाण इरशाद फरमाए विया कुल्लु नसबिन व सिहरिन मक़तूअन यौमल क़ियामह इल्ला नसबी व सिहरी। पाण इरशाद फरमायूं क़यामत जो ॾियारो क़ाइमु थींदो। अल्लामा अलबानी रहमहुल्लाह इन हदीस खे सिलसिलतुल अहादीस सहीहा में नक़ल कयो आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो कुल्लु नसबिन व सिहरिन, हर नसबी ख़ानदान या सहुराऊं ख़ानदान दुनिया में जेके इंसान आबाद आहिनि उन्हनि जा ॿिनि क़िस्मनि जा ख़ानदान हूंदा आहिनि। या नसबी ताल्लुक अबाणो ख़ानदान, पीउ आहे, ॾाॾो आहे, चाचो आहे, इहो नसबी ख़ानदान आहे। या सहुराणो ख़ानदान, जंहिं ख़ानदान मां तव्हां निकाह कयो, हाणे उन्हनि सां तव्हांजो हिकिड़ो सिलसिलो जुड़ियो आहे, ताल्लुक क़ाइमु थियो आहे, इहो बि तव्हांजो ई ख़ानदान आहे, तव्हांजो ई नसब नामो आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो कुल्लु नसबिन व सिहरिन, असांजे ख़ानदान मज़ा चाहे नसबी ख़ानदान हुजे मज़ा या सहुराणो ख़ानदान हुजे जेको निकाह जे ज़रिए क़ाइमु थियल हुजे, उहे ॿई ख़ानदान क़यामत जे ॾियारे पाण में गॾु हूंदा, जुदा कोन थींदा। ऐं असांजी ख़ानदान खां अलावा जेके बि दुनिया में ख़ानदान आहिनि सभई क़यामत जे ॾियारे हिक ॿिए खां टुटी अलॻि अलॻि थींदा। इन हदीस जे करे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे निकाह जो पैगाम मोकिलियो। तव्हां त इमामुल अंबिया जे ख़ानदान सां मुंहिंजो ताल्लुक क़ाइमु थी वञे ऐं क़यामत जे ॾियारे आउं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान सां गॾु हुजां। हीअ उमर बिन ख़त्ताब जी मोहब्बत आहे अहले बैत सां। उमर बिन ख़त्ताब जो ताल्लुक आहे अहले बैत सां। असल सां दुनिया में इहा शइ आम मशहूर आहे त अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जे विच में ऐं अली रज़ी अल्लाह जे विच में वॾियूं दुश्मनियूं हुयूं, अदावतूं हुयूं, इख़्तिलाफ़ हुआ, कई तनाज़ा हुआ। मुंहिंजो सुवाल आहे जेकॾहिं अली रज़ी अल्लाह जे दिलि में अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ का दुश्मनी हुजे हा, को बुग़्ज़ हुजे हा, को इख़्तिलाफ़ हुजे हा, छा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी न्याणी उमर बिन ख़त्ताब खे ॾे हा? कॾहिं कोन ॾे हा। छा असां कॾहिं दुश्मननि खे दुश्मननि जे घर में पंहिंजी न्याणी ॾिनी आहे? जॾहिं असां नथा ॾियूं त पोइ अली रज़ी कीअं ॾे हा? अली रज़ी जे विच में ऐं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जे विच में मुहबतुनि जा रिश्ता हा। लेकिन असां वटि इहा छा तइलीम पई ॾिनी वञे, कहिड़ी तरबियत पई कई वञे, छा थो माण्हुनि खे पैगाम ॾिनो वञे त सहाबा जूं पाण में दुश्मनियूं, अदावतूं हुयूं, ख़ुलाफ़ा जा पाण में इख़्तिलाफ़ हुआ। अल्लाह जा बानो कुझु इन्हनि वाक़िअनि ते गौर कयो जेके मुहबत जो दर्स ॾियनि था। पैगंबर अलैहिस्सलाम जो सहाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे लाइ आम मशहूर आहे त अबू बकर जे विच में ऐं अहले बैत जे विच में दुश्मनी ही नऊज़ बिल्लाह। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु अहले बैत जे मथां ज़ुल्म करे उन्हनि जो माल जो हक़ खाई चुको हो, गासिब इंसान हो। अहिड़ियूं फतवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं शान अबू बकर में गुस्ताखी कई वेंदी आहे। अबू बकर सिद्दीक़ जा ॿ कौल आहिनि ऐं ॿई कौल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी में ज़िक्र कया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जो पहिरियों कौल आहे जंहिं ॾिहाड़े फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा
अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जे दरवाजे थी आई पंहिंजे मीरास जो मुतालबो करे थी चए ए अबू बकर सिद्दीक ऐं इमाम जी वफ़ात खां पोइ इमामुल अंबिया जो खैबर जा बाग आहिनि बनु क़ुरैज़ा जा बाग आहिनि या बाग फतक आहे या ॿियो को माली तरको आहे ऐं तव्हां खां सवाल थी कयां वो या विरासत मूंखे ॾियो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला छा था चवनि पैगंबर इस्लाम जो फरमान आहे पाण इरशाद फरमाई विया मां तरकना फहुव सदका जेको माल असां दुनिया में छॾे वञूं वो अल्लाह जे रस्ते में सदको आहे इन्ना ला नूरस दुनिया में असांजो केर बि वारिस नथो थी सघे चाहे खानदान जो फर्द छो न हुजे नरीना औलाद छो न हुजे अहले बैत जो फर्द छो न हुजे इमामुल अंबिया पाण इरशाद फरमाई विया इन्ना ला नूरस असांजो केर वारिस कोन थींदो असांजो केर बि वारिस कोन्हे मां तरकना फहुव सदका जेको बि माल असां दुनिया में छॾे वेंदासूं वो अल्लाह जे रस्ते में सदको आहे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला इहा हदीस फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे ॿुधाए करे चवनि था चलो वल्लाही अल्लाह जो कसम आहे ए फातिमा ज़हरा लक़राबतु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्ब इलैय अन असिलहुम मिन क़राबती अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला फातिमा ज़हरा के चवंदा ए फातिमा ज़हरा तू इमामुल अंबिया जी न्याणी आई तुंहिंजो मक़ाम तुंहिंजी तहज़ीम पंहिंजी जाइ ते आहे ऐं तुंहिंजे साम्हूं इहो वाज़े बयान थो ॾियां लक़राबतु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्ब इलैय अन असिलहुम मिन क़राबती पैगंबर अलैहिस्सलाम जे खानदान जी तहज़ीम अबू बकर जे दिल में ही आहे त आउं चाहियां थो त सभ खां वधीक जे खानदान सां ऐं पंहिंजे खानदान सां वधीक जंहिंसां ताल्लुक़ क़ाइमु कयां उन्हनि जी तहज़ीम कयां उन्हनि जी इज़त कयां उन्हनि सां मुहबत कयां उन्हनि जो एतिराम कयां उहो इमामुल अंबिया जो खानदान आहे तव्हांजे खानदान सां मुंहिंजी वॾी मुहबत आहे पर तूं जेको मूंखां मीरास जो मुतालबो करे रही आहीं इन हवाले सां मूं तुंहिंजे साम्हूं पैगंबर इस्लाम जो फरमान रखियो आहे हाणे तूं ॿुधी वठिजां ऐं ईअं ई कंदुसि जीअं पैगंबर अलैहिस्सलाम पंहिंजे दौर मुबारक में कंदा हुआ इमामुल अंबिया वटि फतक जा बाग हुआ खैबर जा बाग हुआ बनु क़ुरैज़ा जा बाग हुआ उन्हनि बागनि मञा जेका पैदावार लहंदी हुई पैगंबर अलैहिस्सलाम हर घरवारी खे 60 वस्क सालाना तौर ते उनखे अदा कंदा हुआ ऐं इमामुल अंबिया जे पैदावार लहंदी ऐं तव्हांजे घराणनि में सालाना पैदावार जे तौर ते 60 वस्क मोकिलींदो रहंदुसि इहो मुंहिंजो तव्हां वाइदो आहे तव्हांजे खानदान जे लाइ मुंहिंजे दिल में तहज़ीम आहे यानी मालूम थियो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामुल अंबिया जे खानदान जी तहज़ीम कंदा हुआ लेकिन असां वटि इहो मशहूर आहे त अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामुल अंबिया जे खानदान जो दुश्मन हो गासिब हो माल हड़प करे वियो कब्ज़ो करे वियो ही सब अफ़साना आहिनि अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह जी वफ़ात खां पोइ ख़लीफ़ो बणियो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो बाग फतक खैबर जा बाग हज़रत अली ऐं अब्बास रज़ी अल्लाह जे हवाले करे विया जेकॾहिं अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु उन बाग ते कब्ज़ो करे हा छा अबू बकर जी वफ़ात खां पोइ उहो बाग मौजूद हुजे हा यकीनन कोन हुजे हा उहो त अबू बकर जे खानदान में तक़सीम थी हा ईअं कॾहिं बि कोन थियो परे न वञो अबू बकर सिद्दीक जी पंहिंजी न्याणी हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा मौजूद आहे आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा इमामुल अंबिया जी घरवारी आहे घरवारे जी वफ़ात खां पोइ घरवारनि जो बि हक़ आहे अल्लाह तबारक व तआला जहिड़ी तरह औलाद जो हक़ रखियो आहे अहिड़ी तरह अल्लाह ताला घरवारनि जा बि हक़ रखिया आहिनि इमामुल अंबिया जो सभई घरवारियूं पाण में गॾु थी वेठियूं ऐं अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु ने पैगाम मोकिले रहियूं आहिनि त अबू बकर सिद्दीक खे चओ इमामुल अंबिया जे वरसे मञा असांखे हिसो ॾिनो वञे आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा मना थी करे जॾहिं छा तव्हांखे ख़बर कान्हे
इमामुल अंबिया जो फरमान है, रसूल फरमायो है, मा तरकना फुव सदका, जेको माल असां छॾे वञूं वो सदको आहे। तव्हांजे विच में मीरास कॾहिं बि तक़सीम कान थींदी। यानी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा खे इन हदीस जो इल्म हो, इन हदीस जे इल्म जे मौजूदगी में आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा पंहिंजे हक़ जो मुतालबो कोन कयो ऐं अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु उन माल मजा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा खे इमामुल अंबिया जे वर्से मजा को बि हक़ कोन ॾिनो। जॾहिं अबू बकर सिद्दीक ज़ुल्म करे हा त आयशा सिद्दीका खे हक़ ॾे हा। आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा अबू बकर जी न्याणी आहे। अबू बकर सिद्दीक हक़ ते हुयो, जंहिंजी आयशा सिद्दीका बि वारिस आहे, पर हक़ कोन, पर हिस्सो कोन मिलियो। जीअं फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा नरीना औलाद आहे, हिस्सो न मिलियो। सिर्फ़ इन हदीस जे बुनियाद ते, इन हदीस जे बुनियाद ते उमर बिन ख़त्ताब बि फ़ैसिलो कयो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो साॻियो बाग़ हज़रत अली हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जा पाण में इख्तिलाफ थियनि था। ॿई ॼणा अचनि था अमीरुल मुमिनीन उमर बिन ख़त्ताब जे साम्हूं फ़ैसिलो कराइण जे लाइ। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु वो साॻियो बाब वापसि करे उन ई तौर तरीक़े खे क़ाइम रखनि था जेको तौर तरीक़ो अबू बकर सिद्दीक जो हुयो या इमामुल अंबिया जो हो। उमर बिन ख़त्ताब कहिड़ा लफ़्ज़ चया, चए थो ए अली अब्बास तो अच्छा अना वली अबू बकरिन व अबू बकरिन वली रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औ अबू बकर जो वली आहियां ऐं अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु पैगंबर सां जो वली आहे। यानी इमामुल अंबिया खां पोइ खिलाफत अबू बकर खे मिली आहे, अबू बकर खां पोइ खिलाफत मूंखे मिली आहे। जीअं अबू बकर सिद्दीक ऐं इमामुल अंबिया बाग़ फतह ऐं खैबर जे बाग़नि जो फ़ैसिलो करे विया, आम उहो ई फ़ैसिलो कंदुसि, कंहिं बि क़िस्म जी तब्दीली या रदो बदल कोन कंदुसि। इहे सहाबा जा ताल्लुकात आहिनि। ॿियो कौल अबू बकर सिद्दीक जो बि सही बुखारी में मौजूद आहे। असर जी नमाज़ मस्जिद नबी में अबू बकर सिद्दीक पढ़ाइनि था। ख़लीफ़े वक़्त आहिनि, ख़लीफ़े वक़्त उन वक़्त मुस्लमाननि जो इमाम हूंदो हो। अॼु असांजा हुक्मरान इमाम जे लाइक़ कोन्हे, इहा असांजी नाअहली आहे। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु नमाज़ पढ़ाए ॿाहिरि निकिरनि था, गॾु केरु आहे? सईदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु अबू बकर सिद्दीक सां गॾु आहे। अॻिते वधनि था, मासूम बच्चो हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु गली में रांदि खेॾी रहियो आहे। अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु खे पंहिंजे कुल्हे ते खणनि था, पंहिंजे कुल्हे ते खणी करे हसन जे चेहरे ॾे निहारे करे चवनि था शबीहुम बिन नबी वलैस शबीहुम बि अलीम। चवंदो हे अलीम, ही पुटु तुंहिंजो आहे, फज़ल तुंहिंजो आहे, तुंहिंजी घराणे में पैदा थियो आहे, पर हिन जी शकुल ऐं सूरत इमामुल अंबिया जी शकुल सूरत सां मिली रही आहे, तोसां कोन थी मिले। व अलीयुन यज़हकु, अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मुस्कुराए रहिया आहिनि। अबू बकर सिद्दीक चवनि था उरक़ुबु मुहम्मदन फी आलि बैतिही, ए इंसानो जेकरे तव्हांखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करणी आहे त अहले बैत जी तज़ीम कयो, अहले बैत सां मोहब्बत कयो। ये अहले बैत सां ताल्लुकात हा खुलफाए राशिदीन जा मोहब्बतनि जा खुलसरा दास्तान मौजूद आहिनि। छा बयान कजे? सलात इस्तिस्का जो टाइम आहे, इस्तिस्का चइबो आहे मींहं जी नमाज़ तलब करणु। सहाबा किराम जमा थियनि था। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जी खिलाफत जो दौर आहे। खलीफतुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब आहे। उमर बिन ख़त्ताब चंता अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खे चवनि था ए अब्बास तू इमामुल अंबिया जो सगो चाचो आहीं। जॾहिं इमामुल अंबिया ज़िंदा हुआ असां मींहं जी नमाज़ जे लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआसीं त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असां सां गॾु हूंदा हुआ, पाण दुआ घुरंदा हुआ, अल्लाह ताला मींहुं वसाईंदो हो। हाणे इमामुल अंबिया दुनिया मां हलिया विया आहिनि, तव्हां इमामुल अंबिया जा सगा चाचा आहियो, तव्हां असां सां गॾु हलो, हली दुआ घुरो तां अल्लाह ताला असांखे मींहुं अता करे, बारिश जी ज़रूरत आहे। अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु अॻियां आहे, अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु पुठियां आहे। मैदान में पहुचनि था, दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नस्तस्क़ी बिरसूलिक, ए अल्लाह
वो ज़मानो हो जे ज़माने में असां तुंहिंजे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾिजी करे दुआऊं घुरंदा हुआसीं तूं असांजूं दुआऊं क़बूल करे असांखे बारिश अता कंदो हुई हाणे सूरत आली आहे तुंहिंजो पैगंबर हिन दुनिया मां अलविदा करे चुको आहे हाणे हिन वक़्तु नस्तस्की बि अम्मी नबीक तुंहिंजे पैगंबर जो चाचो आहे अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु उनखे वठी आया आहियूं उन खां दुआ पिया करायूं ए अल्लाह तूं तुंहिंजे पैगंबर जे चाचे जी दुआ खे क़बूल कर असांखे मींहुं अता कर अब्बास रज़ियल्लाहु अन्हु दुआ घुरनि था आसमान दे ककर जोड़ी आया मींहुं वसी पियो इन हदीस में चइन वाक़े में कहिड़ो सबक़ आहे अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु केरु आहे इमामुल अंबिया जो चाचो आहे अहले बैत जो फर्द आहे जेकॾहिं अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जे दिल में अहले बैत जे लाइ दुश्मनी हुजे हा त अब्बास खे वठी अचे हा कॾहिं बि कोन वठी अचे हा मोहब्बत हुई तअज़ीम हुई एतिराम हो दुआऊं पिया घुराइनि एतिरे क़दुरु तअज़ीम परे न वञो मजलिस शूरा लॻंदी हुई मजलिस शूरा यानी उहा मजलिस जंहिंमें किबार सहाबा शरीक थींदा हुआ अहम मीटिंग हूंदी हुई उन अहम मीटिंग में अहम मशवरा थींदा हुआ उन अहम मीटिंग में कॾहिं कॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास खे वठी ईंदा हुआ अब्दुल्लाह इब्न अब्बास केरु आहे इमामुल अंबिया जो जे चाचे जो पुटु आहे अब्बास जो पुटु इमामुल अंबिया जो सौट आहे उनखे केरु पिया वठी अचनि अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मजलिस में वठी आया कि अंसार ने एतराज कयो चवण लगा ए अमीरुल मोमिनीन असांजो भी औलाद आहे पुट असांखे भी अल्लाह ॾिना आहिनि ये अहम मीटिंग आहे अहम मजलिस आहे हिन मजलिस में असां पंहिंजो औलाद कोन था वठी अचूं तव्हां अब्दुल्लाह इब्न अब्बास खे छो था वठी अचो ही नंढी उमिरि जो फर्द आहे पंहिंजो पुटु अब्दुल्लाह इब्न उमर मौजूद हुयो अब्दुल्लाह इब्न उमर खे कोन पिया वठी अचनि वठी कंहिंखे पिया अचनि अब्दुल्लाह इब्न अब्बास खे जेको इमामुल अंबिया जो सॻो सौट आहे के एतिराज़ करण वारे एतिराज़ कयो हिनखे छो था वठी अचो मासूम आहे नंढी उमिरि जो आहे एतिरो असांजो बि औलाद आहे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चवनि था आऊं तव्हां खां हिकिड़ो सवाल थो कयां इन सवाल जो असांखे जवाबु त ॾियो अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतहु व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा इहा सूरत आहे इन जो तफसीर ॿुधायो वाज़ह वज़ाहत कयो उहो माण्हू पंहिंजे इल्म सां वज़ाहत करे थो इन सूरत में अल्लाह जो हुकुम आहे कॾहिं मक्को फतह थी वञे वॾे में वॾा क़बीला इस्लाम में दाख़िल थी वञनि पोइ तव्हां अल्लाह जो शुक्र अदा कयो तौबा इस्तिग़फ़ार कयो इन जो इहो मक़सदु आहे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास सां मुख़ातिब थियनि था ए अब्दुल्लाह तूं ॾे ख़बर इन सूरत जी तफ़सीर छा आहे अब्दुल्लाह इब्न अब्बास छा था चवनि हाज़ा अजलु रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लमहु अल्लाहु इय्याहु चवंदा ए अमीरुल मोमिनीन हिन सूरत में अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया जे मौत जो तज़किरो कयो आहे वफ़ात जो तज़किरो कयो आहे जेको अल्लाह ताला पाण इमामुल अंबिया खे सेखारे छॾियो उमर बिन ख़त्ताब चवनि था ए अब्दुल्लाह जेको मफ़हूम तूं थो बयान करीं आउं बि उहो ई मफ़हूम थो सम्झां उनखे मुख़ातिब खे चवंदो इन इल्म जे करे इन फ़क़ाहत जे करे इन सम्झदारी जे करे आउं इन अब्दुल्लाह इब्न अब्बास खे इन मजलिस में वसींदो आहियां यानी मालूम थियो उमर बिन ख़त्ताब जे दिल में अहले बैत लाइ न नफ़रत हुई न बुग़्ज़ हो न अदावत हुई मोहब्बतूं हुयूं इन मोहब्बतुनि जे करे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु अब्दुल्लाह इब्न अब्बास जहिड़े नंढी उमिरि वारे शख़्स खे बि मजलिस शूरा में वठी ईंदा हुआ अज़ीज़ दोस्तो इमामुल अंबिया जो ख़ानदान और अज़ीम मुबारक ख़ानदान आहे पैगंबर संग सहाबी आहे ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु खां के माण्हू सवाल कयो सवाल करण खां पहिरीं चवे थो या ज़ैद लक़द लक़ीत ख़ैरन कसीरा साहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सल्लैत ख़ल्फ़हु व ग़ज़ौत मअहू चवे ज़ैद तो वॾियूं भलायूं ॾिठियूं आहिनि तूं इमामुल अंबिया जो सहाबी आहीं
सल्लैत खल्फहू तो पैगंबर समझे पुछिया खोड़ सारी नमाज खोड़ सारी जंगूं लग विड़ियूं आहिनि जंगुनि में तूं गाज़ी थी आयो आहीं मुजाहिद थी विड़ियो आहीं इमामुल अंबिया सां गॾु विड़ियो आहीं फहदिसना बिहदीसिन समिअतहु मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिकिड़ी हदीस ॿुधायो जेका हदीस तव्हां बिज़ाते ख़ुदि इमामुल अंबिया खां ॿुधी हुजे ज़ैद बिन अरकम छा था चवनि वल्लाहि लक़द कबीर सिन्नी अल्लाह जो कसम आहे आऊं पोड़ो थी चुको आहियां पीर सन थी चुको आहियां व नसीतु मा कुन्तु आई मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर हदीसूं जेके मूं इमामुल अंबिया खां ॿुधियूं हुयूं उहे हदीसूं आऊं मूंखां तक़रीबन हदीसूं विसरी चुकियूं आहिनि पर हिकिड़ी हदीस यादि आई हिकिड़ो पाणी जो तालाब हो पाणी जे तालाब ते इमामुल अंबिया हज्जतुल विदा जी फरागत खां पोइ काफ़िलो जॾहिं मदीने मुनव्वरा ॾे रवानो थियो मदीने मुनव्वरा ॾे जे रस्ते ते गदीर खुम जे नाले सां हिकु तालाब हो पाणीअ जो उन जाइ ते इमामुल अंबिया काफ़िलो रोकीनि था काफ़िलो रोके करे सहाबा सां मुखातिब थियनि था फरमाइनि था ए मुंहिंजा सहाबो अल्लाह अल्लाह फी अहले बैती अहले बैत जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो अल्लाह जो ख़ौफ़ रखो अल्लाह खां डिॼंदा रहंदो इन्नी लतारिकुन फीकुम सकलैनि लन तज़िल्लु मा तमस्सकतुम बिहिमा किताब अल्लाहि व इतरती पाण इरशाद फरमाइनि था ए मुंहिंजा सहाबो आऊं तव्हां में वज़नी शयूं छॾे पियो वञा जेसी ताईं तव्हां इन वज़नी शयुनि खे मज़बूती सां न पकड़ींदो तेसी ताईं तव्हां अल्लाह जे दीन ते क़ाइमु नथा रही सघो तव्हां कॾहिं बि गुमराह कोन थींदो जेसी ताईं तव्हां इन ॿिन्हिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ियो किताब अल्लाहि व इतरती हिकिड़ो अल्लाह जो किताब आहे ॿियो मुंहिंजो ख़ानदान आहे इन ख़ानदान सां मोहबत कजो इन ख़ानदान जी तज़ीम कजो इन ख़ानदान सां हमदर्दी कजो माण्हुनि सवाल कयो मन अहलु बैती ए ज़ैद बिन अरकम इमामुल अंबिया जो ख़ानदान कहिड़ो आहे ॿुधायो त सही ज़ैद बिन अरकम ॿुधाइनि था आलु अकीलिन व आलु जाफरिन व आलु अब्बासिन व आलु अलीइन चार नसबी ख़ानदान जो तज़किरो करे ॿुधाए थो इमामुल अंबिया जे ख़ानदाननि में चार नसबी ख़ानदान जुड़नि था अकील रज़ी अल्लाह जो ख़ानदान जाफर जो ख़ानदान अब्बास रज़ी जो ख़ानदान अली रज़ी अल्लाह जो ख़ानदान ये चार ख़ानदान आहिनि जेके इमामुल अंबिया जे अहले बैत जो हिस्सो आहिनि वरी साॻे माण्हू सवाल ॿुधायो त सही छा इमामुल अंबिया जूं जेके घरवारियूं आहिनि छा इहे घरवारियूं इमामुल अंबिया जो अहले बैत कोन्हे ज़ैद बिन अरकम चयो बल निसाउ मिन अहले बैतिही बल्कि पैगंबर साम्हूं जेके भी घरवारियूं आहिनि सभई अहले बैत जो हिस्सो आहिनि अहले बैत जा फर्द आहिनि अल्लाह जे पैगंबर जी घरवारियुनि जी बि हिकु तहज़ीम आहे अल्लाह ताला फरमाए थो व अज़वाजुहु उम्महातुहुम इमामुल अंबिया जूं जेके भी घरवारियूं आहिनि सभई मोमिननि जूं माइरूं आहिनि अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो व इज़ गदौत मिन अहलिक तुबव्विउल मुमिनीना मक़ाइद लिलक़िताल अल्लाह ताला फरमाए थो ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त खे यादि कयो व इज़ गदौत मिन अहलिक जे टाइम तव्हां पंहिंजे अहल मां निकितो तुबव्विउल मुमिनीना मक़ाइद लिलक़िताल तव्हां मोमिननि जी सफ़ुनि खे सिधो करे रहिया हो जिहाद की तैयारी करे रहिया हो लश्कर जी तव्हां दुरुस्तगी करे रहिया हो उन वक्त खे यादि रखो अल्लामा मोहम्मद सिद्दीक हसन खान लिखनि था इन आयत में फहाजी मनक़बतुन अज़ीमतुन लि उम्मिना आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा लिखनि था इन आयत में असांजी नाव असांजी अम्मड़ उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे लाइ वॾी अज़मत आहे वॾो मक़ाम आहे जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में इमाम उम्मुल मुमिनीन जे घर खे उन जे हुजरे खे इमामुल अंबिया जो अहले बैत चयो आहे छो जो उन ॾिहाड़े ग़ज़वे औद जो ॾींहुं ग़ज़वे औद जे ॾिहाड़े ते पैगंबर अलैहिस्सलाम हथियार पाए ज़रा पाए जिहाद
जी तैयारी करे तलवार खणी ॿाहिरि निकिता हुआ। उहो हुजरो हो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला जो, जंहिं हुजरे खे अल्लाह ताला क़ुरान मजीद में इमामुल अंबिया जो घराणो चयो आहे। यानी इमामुल अंबिया जो घराणो भी अहले बैत आहे। सूरत अहज़ाब में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, क़ुरान मजीद जी आयत आहे, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। इन आयत जो वसे मंदर ॾिसो, इन खां पहिरीं बि इमामुल अंबिया जे घर वारनि जो तस्करो आहे। इमामुल अंबिया जे घर वारनि जो तस्करो कंदे अल्लाह ताला छा फरमायो, वक़र्न फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वअक़िमन सलात वआतिन ज़कात वअतिअन अल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हां पंहिंजे घर में वेही करे जिंदगी गुज़ारियो, वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। जीअं जिहालत जे दौर में हिकु औरतूं हार सिंगार करे घर खां ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं, बग़ैर पर्दे जे निकिरंदियूं हुयूं। तव्हां ईअं न कजो, तव्हां इमामुल अंबिया जूं घर वारियूं आहियो। वक़र्न फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वअक़िमन सलात, नमाज कायम कयो, वआतिन ज़कात, ज़कात ॾियो, वअतिअन अल्लाह व रसूलहु, अल्लाह जी फरमाबरदारी कयो, उन जे पैगंबर जी फरमाबरदारी कयो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैत। अल्लाह जो इरादो आहे त अल्लाह ताला तव्हां जे घराणे खे, अहले बैत जे घराणे खे दुनिया जी हर गंदगी खां, हर गिलास खां पाक ऐं साफ़ बनाए छॾे। यानी अल्लाह ताला जे जाइ ते इमामुल अंबिया जे घर वारनि जो तस्करो करे अॻियां अहले बैत चयो आहे। यानी इन मां मालूम थियो इमामुल अंबिया जो घर वारियूं अहले बैत आहिनि। बाज़ माण्हू एतिराज़ कनि था अहले बैत सिर्फ़ अली रज़ी जो ख़ानदान आहे, या अब्बास जो ख़ानदान आहे, या अक़ील जो ख़ानदान आहे, या जाफ़र जो ख़ानदान आहे। अल्लाह जा मानो न, इमामुल अंबिया जे घराणे में जीअं नसबी ख़ानदान जी तहज़ीम आहे, अहिड़ी तरह पैगंबर इस्लाम जे सवराणे ख़ानदान जी तहज़ीम आहे। पैगंबर इस्लाम जी घर वारियूं सभई अहले बैत जो हिस्सो आहिनि, अहले बैत जा फ़र्ज़ आहिनि। उन्हनि जी उहा ई तहज़ीम आहे जेका नसबी ख़ानदान जी तहज़ीम आहे। इमामुल अंबिया जे घर वारनि जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में खोड़ सारी जॻहनि ते अहले बैत जो लफ़्ज़ ज़िक्र कयो आहे। कि इमामुल अंबिया जे घर वारियूं पैगंबर इस्लाम जो फरमान आहे। सही मुस्लिम में सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे। अबू हुरैरा चवनि था पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम, इहा रिवायत उम्मे सलमा खां आई। उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा भी इन रिवायत जी रावी आहे। इहा साॻी रिवायत उम्मुल मोमिनीन उम्मे आयशा सिद्दीक़ा खां भी आई। आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा भी इन हदीस जी रावी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा आहिनि, अचानक हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला आयो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे चादर पातल आहे, मुरहलुन, उहा चादर इमामुल अंबिया जी जेका पातल आहे उन ते नक्शो निगार थियल हुई। यानी कंहिं शइ जा निशाना या नक्श थियल आहे। जीअं असां कपिड़ो ठहंदो आहे उन ते डिज़ाइन थियल हूंदी आहे, अहिड़ी चादर इमामुल अंबिया खे पातल हुई जेका डिज़ाइन वारी चादर हुई, जेका पाण पायो वेठा हुआ। हज़रत हसन आयो, फअदखलहु, पाण थोड़ी देर गुज़री हज़रत हुसैन आयो। हुसैन अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजी चादर में दाख़िल कयूं। थोड़ी देर गुज़री हज़रत अली आयो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजी चादर में दाख़िल कयूं। थोड़ी देर गुज़री हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा आई। फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे पाण पंहिंजी चादर में दाख़िल कनि था। चादर में दाख़िल करे छा था फरमाइनि, अल्लाहुम्मा हाउलाई अहलु बैती, ए अल्लाह ही मुंहिंजा अहले बैत जा अफ़राद आहिनि,
ए अल्लाह इन मेन अहले बैत जे बारे में तुझो फरमान है इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिजस अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। पाण या आयत पढ़न था उम्मे सलमा सवाल कयो ए अल्लाह जा पैगंबर मुखे दाखिल कयो पाण फरमाइन था तू उनन मजा आई यानी मालूम थियो इमाम अल अंबिया जे घर वारियूं अहले बैत माइन ये हजरत हसन हुसैन हजरत अली अल मुर्तजा हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा अहले बैत जा अफराद आइन अहिड़ी तरह इमाम अल अंबिया जो सभई घर वारियूं अहले बैत जा अफराद आइन। नजरान जा कुछ ईसाई आया नजरान जा ईसाई इमाम अल अंबिया वड़ा चमता अची करे चवन था ए अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां दा मोबाइलो के मोबाइलो छाए मोबाइलो से बुआई त ब मानू मैदान में बियन आई बई एक बे जला बदुआ कर बदुआ छाए जगरे तू हक दी आई त अल्लाह ताला मुझे मथा पुजो गजब नाज़िल करे मुके हलाक करे छे जगरे आऊं हक दी आया त अल्लाह ताला तोखे हलाक करे छे इनके मोबाइल चबो आई ईसाई आया नजरान जा ईसाई इमाम अल अंबिया सो मोबाइल बोया कन जे करे तमा सच्चा पैगंबर है हक ते आयो अचो असा मोबाइल कयो अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाई दो कुल तआलो नदउ अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। अल्लाह ताला फरमाई तो ए पैगंबर तमा इन ईसाइन जे मोबाइल जे चैलेंज के कबूल के इनके चो कुल तालो चो अचो नदउ अबनाना व अबनाकुम असा पंजो औलाद वठी दा चो तमा पंजो औलाद वठी अचो व निसाना व निसाकुम असा पंजो औरत वठी दासु तमा पंजो घरवारी वठी अचो व अनफुसना व अनफुसकुम असा बिजादे सुम्मा नबतहिल वो मोबाइल होता कयूं फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन वो जगह कूड़ा हुंदा उन जे मथा अल्लाह जी लानत वसाईंदासू अचो मोबाइल कयो पाण हुजरे मां निकता हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा हजरत हसन हुसैन ऐं हजरत अली अल मुर्तजा इमाम अल अंबिया सां गॾु आहे मैदान में अची पी रहा सरीन पिया ईसाई अचो अची मोबाइल कयो ईसाई समझी विया ही सच्चो पैगंबर आहे हक ते आहे जेकॾहिं हक ते न हुजे हा कॾहिं मोबाइल कोन कंदा हा ईसाई मोबाइल करण खां फिरी विया इमाम अल अंबिया जे इन घराणे सां इन अफराद सां वरी मोहब्बत हुई ही तहज़ीम वारो घराणो आहे हज़रत अली जो शान केतिरे क़दर निरालो आहे असां अहलुल हदीस वल जमात जा फर्द आहियूं असांजो ईमान आहे जेको हज़रत अली सां मोहब्बत नथो करे अल्लाह जो कसम वो मोमिन कोने ही मुंहिंजी ॻाल्हि काने इमाम अल अंबिया जो फरमान आहे हज़रत अली चवंदा हा वल्लज़ी नसमल हब्ब वो अल्लाह जो कसम आहे जे अल्लाह ताला दुनिया जे अंदर ही दाणा पोखिया आहिनि इंसान पैदा कया आहिनि उन खालिक जो कसम खणी करे चवंदो इन्नहु लअहिद इलैया अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंसां हिकिड़ो अहद कयो हो वो अहद कहिड़ो आहे अन्नहु ला युहिब्बुका इल्ला मुमिनुन वला युबग़िज़ुका इल्ला मुनाफ़िक़ुन यानी जेको तोसां मोहब्बत करे तो वो मोमिन आहे जेको तोसां बुग़्ज़ रखे तो वो मुनाफ़िक़ आहे अली जी मोहब्बत ईमान जी अलामत आहे असां सभु अहलुल हदीस वल जमात जा अफराद अली सां मोहब्बत कयूं था उन जी तहज़ीम कयूं था उन खां जेके रिवायतूं हदीसूं असांखे मिलनि थियूं उनखे अखियुनि ते सीने ते लॻाईंदा आहियूं उन ते अमल कंदा आहियूं अली जे नक्शे कदम ते हलण जी कोशिशि कंदा आहियूं जीअं मूंखां पहिरीं साईं अब्दुल अज़ीज़ काका हाफ़िज़हुल्लाह हज़रत अली जे हवाले सां हिकु हदीस पेश करे रहिया हुआ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे ग़ुलाम खे छा चयो अला अबअसुका अला मा बअसनी
अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहूं तवा के उन कम सा न मोकलिया जे कम ते मुके इमामुल अंबिया मोकलियो वो कम केड़ो जरे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के के फतह कन था बैतुल्लाह जड़ी अजीम शान इमारत के 360 बुतन का पाक करे करे टुकड़ा टुकड़ा करे जरा जरा करे पाक करे बाहर निकलन था ऐ पाक कुरान मजीद जी आयत तिलावत करे रहे आइन कुल जाअल हक व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा अज ऐलान कयो अजीम शान घर में हक जो पैगाम पहुंची चुको है दावत हक पहुंची चुकी है तौहीद जो पैगाम आयो है वज़ाक़ल बातिल ऐ बातिल नेस्तो नाबूद थी चुको है जरा जरा थी चुको है इन्नल बातिल कान ज़हूक़ा बातिल हर दौर में नेस्तो नाबूद थी तो रहियो है रुसवा थी तो रहियो है इमामुल अंबिया खोड़ सारे साहब जी ड्यूटी लगाई खालिद बिन वलीद के रवानो कन था उज़्ज़ा जे बुत के जरा जरा करया खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु उज़्ज़ा जे महखाने ते आस्ताने ते पहुतो उनके डाहे जमीन जे बराबर करे वापस आयो पाण फरमाइंदा है खालिद अन्या उज़्ज़ा मौजूद है उज़्ज़ा के वने कत्ल करया खालिद बिन वलीद वापस रवानो थियो उन जाए ते पहुतो उज़्ज़ा हिकड़ी औरत हुई जेका खदे में लिखल हुई लिबास सां खाली ही उगाड़ी ही उन औरत के जदे माण्हू न बुत खाने में इंदा हा पंहिंजी ज़रूरतूं पेश कंदा हा उहा औरत उन खॾे में लिखी करे जवाब ॾींदी हुई माण्हू सम्झंदा हा असांजो महबूद में ॻाल्हाए उहो असांजो मुखातिब आहे उन उज़्ज़ा माण्हुनि खे गुमराह करे रखियो पाण फरमाईंदा खालिद वञ तूं खजीअ जा वण वढे आयो आहीं इमारत ठाहे आयो आहीं पर उज़्ज़ा मौजूद आहे उनखे क़त्ल करे आ खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु पहुचनि था उज़्ज़ा खे क़त्ल कंदा उन औरत खे मारे करे वापसि रवानो पहुचनि था ॿुधाईंदा अल्लाह जा पैगंबर आऊं पंहिंजो कम पूरो करे आयो आहियां हज़रत अली खे रवानो कयो वञो सकीफ़ ॾे जेके लात जा पुजारी आहिनि कई सदियूं गुज़रियूं आहिनि जिन बुतनि हिननि खे हिन मेखाननि हिननि तबाह बर्बाद करे छॾियो आहे वरी हिन बुतखानी ख़तम करे आ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु लात जे बुत ॾे रवानो थियनि था उन मेखाने खे डाहे ज़मीन जे बराबर कनि था वरी वापसि आया हज़रत पाण फरमाईंदा अली अञा ॿी अज़ीम मनसब आहे अज़ीम ड्यूटी आहे तव्हांखे सर अंजाम ॾियणी आहे उहा कहिड़ी आहे अल्लाह तदअ तिमसालन इल्ला तमस्तहु क़ब्र वला क़ब्र मुशरिफा इल्ला सफ़ैतहु ए अली वञ मक्के मुकर्रमा में जेके भी कब्रिस्तान आहिनि सभिनी कब्रिस्तान जो चक्कर लगा जंहिं बि कब्रिस्तान में तोखे वॾी इमारत नज़र अचे का बिल्डिंग नज़र अचे को मेखानो नज़र अचे को बुतखानो नज़र अचे उनखे डाहे ज़मीन जे बराबर कजां ऐं जेके कब्रूं तोखे ज़मीन खां मथे ठहियल नज़र अचनि उनखे डाहे ज़मीन ते बराबर कजां इहो कंहिंजो पैगाम आहे हज़रत अली जो पैगाम आहे हज़रत अली पंहिंजे गुलाम खे बि चए ए मुंहिंजा गुलाम छा तोखे उन कम सां न मोकिलिया जंहिं कम सां मूंखे इमामुल अंबिया मोकिलियो हज़रत अली खे खिलाफ़त मिली आहे इक़्तिदार संभाले चुका आहिनि पंहिंजे गुलाम खे रवानो कनि था तोखे गैर अल्लाह जा आस्ताना नज़र अचनि उनखे डाहे ज़मीन जे बराबर करे आ जेके कब्रूं तोखे मथां नज़र अचनि उनखे डाहे ज़मीन जे बराबर करे आ ही कंहिंजो पैगाम आहे हज़रत अली जो इन ते केरु थो अमल करे अहले हदीस वल जमात अल्लाह जो शुक्र आहे असां अहले हदीस जे मथां अल्लाह जो इनाम आहे असां अहले हदीस हज़रत अली जा हुबदार आहियूं हज़रत अली जे पैगाम ते क़ाइम आहियूं जेके हज़रत अली सां मोहब्बतूं कनि था उन्हनि हज़रत अली जे हिन पैगाम खे ठुकराए छॾियो आहे उहे मज़ारूं ठाहियो उते मुजावर बने वेठा आहिनि मेखाना ठाहियो उते इबादतूं कनि पिया कई तरह जा शिरक या मज़ारनि जा पुजारी बणिजी विया आहिनि हज़रत अली जे पैगाम जी मुखालफत आहे सरासर मुखालफत आहे इन पैगाम ते जेकॾहिं अमल कयो आहे अहले हदीस वल जमात जो अमल आहे अज़ीज़ दोस्तो असां अली जा हुबदार आहियूं अली सां असांजी मोहब्बत आहे जेको हज़रत अली सां मोहब्बत नथो रखे उहो मोमिन कोन्हे इमामुल अंबिया जे ख़ानदान जा ॿिया जेके अफ़राद आहिनि सईदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा अज़ीम ख़ातून आहे जन्नती औरतुनि जी सरदार आहे अल्लाह तआला मक़ाम ॾिनो आहे मर्तबो ॾिनो आहे उम्मुल मोमिनीन
मुमिनीन आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा बयान करे थी हिक दिहाड़े ते पैगंबर अलैहिस्सलाम बीमार आहिनि जिंदगी जा आखिरी दिहाड़ा आहिनि पान हज़रत फातिमा खे घुरायूं फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा इमामुल अंबिया जी न्याणी इमामुल अंबिया जे घर में आई पान उथी वेहनि था फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा के भर में विहारीनि था प्यारी मोहब्बत सां इमामुल अंबिया अदब एहतराम सां पंहिंजी न्याणी सां मुखातिब थियनि था अज़ीज़ो तेरे न्याणियुनि जो एहतराम करणो आहे त इमामुल अंबिया खां सिखो पैगंबर अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणियुनि जी केतिरी तहज़ीम कंदा हुआ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो त फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला जॾहिं इमामुल अंबिया जे हुजरे में दाख़िल थींदी पाण उथी बीहंदा हुआ फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला जो इस्तक़बाल कंदा हुआ इनखे चइबो आहे न्याणियुनि जो एहतराम न्याणियुनि जी इज़त इमामुल अंबिया जी न्याणी आहे पाण भर में विहारे करे कन में ॻाल्हाइनि था फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा रोई ॾे थी अखियुनि मां लुढ़क वही आया थोरी देर गुज़री सुम सार इलैहा वरी ॿियो चकर ॻाल्हाइनि था त फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला खिली ॾे थी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा चवे थी मूंखे ताजुब पियो लॻे हिकिड़ी मजलिस आहे हिकिड़ो ई टाइम आहे फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा केॾी महिल खिले पई केॾी महिल रोए पई इहे ॿई शयूं मूं अॼु कॾहिं ॾिठियूं आहिनि अहिड़ो मंज़र मूं कॾहिं कोन ॾिठो आहे जेको मूंखे अॼु नज़र आयो आहे इमामुल अंबिया दुनिया मां हलिया विया पाण उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला दे खबर इमामुल अंबिया बीमारी जे अयाम में तव्हां सां छा ॻाल्हायो हो जो पहिरीं ॻाल्हायूं तव्हां खिलिया पे जॾहिं ॿियो चकर ॻाल्हायूं तव्हांजे अखियुनि में पहिरीं रुड़क हुआ पोइ मुस्कुराहट हुई इहे छा राज़ हो इहो राज़ ॿुधाए त सही फातिमा ज़हरा चई मां कुंत उफ़शी सिर रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही इमामुल अंबिया जो राज़ आहे मुंहिंजे लाइ लाइक़ कोन्हे जो आउं पंहिंजे बाबा जे राज़ खे ज़ाहिर कयां आयशा सिद्दीका कहती असअलुकी बिहक्की अलैकी चदे फातिमा आऊं तोखा तुझे मता जेको मुंहिंजो हक़ आहे उन हक़ जो वास्तो ॾेई सवाल थी कयां मुंहिंजो हक़ जेको तुंहिंजे मथां आहे उन हक़ जो तोखे वास्तो आहे मूंखे ज़रूर ॿुधा फातिमा ज़हरा चई अमल आन हा हाणे ॿुधाए थी हाणे मुंहिंजो सवाल आहे त फातिमा ज़हरा जे मथां आयशा सिद्दीका जो कहिड़ो हक़ हो कहिड़ो हक़ हुयो आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा जो जंहिंजो फातिमा ज़हरा खे आयशा सिद्दीका ने वास्तो ॾिनो उहो माउ जो हक़ हुयो उम्मुल मोमिनीन फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे चवे थी जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजी माउ सम्झी थी आउं तोखे पंहिंजी माउ हुजण जो वास्तो थी ॾियां मूंखे ॿुधा कहिड़ो इमामुल अंबिया जो राज़ आहे फातिमा ज़हरा हाणे मजबूर आहे कि हाणे ॿुधायां थी वाक़ई तूं मुंहिंजी माउ आई मुंहिंजी अम्मड़ आई उम्मुल मोमिनीन आई तोखे ॿुधायां थी जॾहिं पहिरें चकर जॾहिं इमामुल अंबिया मूंखे ॿुधायो पाण फरमाइनि था ए फातिमा हाणे आउं हिन दुनिया खां अलविदा करे पियो वञा दुनिया खे छॾे पियो वञा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला फरमाए थी इहे लफ़्ज़ ॿुधी करे मूं रोई ॾिनो बाबा जी जुदाई ॾाढी ॾुखी आहे बर्दाश्त कान थी मुंहिंजे अखियुनि मां लुढ़क वही आया वरी पाण फरमाइनि था ए फातिमा तूं सभ खां पहिरीं मुंहिंजे अहिड़े बेत मञा मूंसां मुलाक़ात कंदी ऐं अला तरज़ईनी अन तकूनी सय्यदतु निसाई अहलिल जन्नह ए फातिमा छा तूं हिन ॻाल्हि ते ख़ुशि कोन्हे अल्लाह तआला तोखे जन्नती औरतुनि जो सरदार बनायो आहे फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला चए थी इहा ॻाल्हि ॿुधी करे मूंखे ख़ुशी थी चेहरे ते मुस्कुराहट मोटी आई ही इमामुल अंबिया जी न्याणी जन्नती औरतुनि जी सरदार आहे इमामुल अंबिया जा ॿ ॾोटा आहिनि सईदना हसन हुसैन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जा फर्ज़ंद आहिनि उन्हनि सां बि असांजी मोहबत आहे उन्हनि जी बि तहज़ीम आहे उन्हनि जे बारे में पाण छा इरशाद फरमायो पाण फरमायो विया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह हसन हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा ॿई जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जन्नत में खोड़ सारियूं सरदारियूं आहिनि रज़ी अल्लाह तआला नौजवाननि जा जेके सरदार आहिनि जेके दुनिया में नौजवान जी उम्र में वफ़ात करे विया ऐं जन्नत में दाख़िल थींदा उन्हनि जा सरदार हसन हुसैन आहिनि ऐं जेके औरतूं जन्नत में दाख़िल थींदियूं उन्हनि जो सरदार फातिमा ज़हरा आहे
ऐं जेके 30 साल जी उम्र में वफ़ात करे विया ऐं जन्नत में दाख़िल थिया उन्हनि जो सरदार केरु आहे? उन्हनि जा सरदार अबू बकर उमर आहे। इमाम अल-अंबिया छा फरमायो? सुनन में माजा जी रिवायत आहे, पाण इरशाद फरमायो अबू बकर व उमर सय्यदा कुहूली अहल जन्नह। पाण इरशाद फरमाया अबू बकर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेके जन्नत में 20 साल माण्हू दुनिया में गुज़ारे विया ऐं जन्नत में दाख़िल थिया उन्हनि जा सरदार अबू बकर उमर आहिनि। ऐं पूरे जेके शहीद दुनिया में शहीद थिया ऐं शहादत जो मौत माणे जन्नत में हलिया विया उन्हनि जो सरदार केरु आहे? सय्यदुना हमज़ा रज़ी अल्लाह तआला सय्यदुश शुहदा आहे। ऐं पूरी कायनात जा सरदार इमाम अल-अंबिया आहिनि। इमाम अल-अंबिया पैगंबर अलैहिस्सलाम पूरी कायनात जे इंसाननि जा सरदार आहिनि। ही अल्लाह सरदारी विरायूं आहिनि। इन सरदारनि ते असां ख़ुशि आहियूं। हसन हुसैन जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि। असांजी दिलि थधी, असांजी अखियूं ठरी पयूं, असांखे ख़ुशी आहे। फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला जन्नती औरतनि जी सरदार आहे, असांखे ख़ुशी आहे। सय्यदुना हमज़ा रज़ी अल्लाह तआला शुहदा जो सरदार आहे, असांखे ख़ुशी आहे। अबू बकर उमर रज़ी अल्लाह तआला ॿई जन्नती पोड़नि जा सरदार आहिनि, असांखे ख़ुशी आहे। घणा माण्हू इन ते ख़ुशि कोन्हे, उनखे पंहिंजे ईमान जो फिक्र करणु घुरिजे। अल्लाह सरदारी विरियूं आहिनि। इमाम अल-अंबिया कुल कायनात जा सरदार आहिनि, असांजो ईमान आहे, असांखे ख़ुशी आहे। ही अज़ीम शान घराणो आहे, इन जी तहज़ीम करणु असांजे मथां लाज़िम आहे। अल्लामा शम्सुल हक़ अज़ीम आबादी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी किताब में लिखनि था, सुनन में दाऊद जी शरह में लिखनि था, इमाम अल-अंबिया जी हदीस अहले बैत जी फ़ज़ल जे उनवान ते जेको बाब क़ाइम थियल आहे उन जी शरह में लिखनि था इमाम अल-अंबिया जे ख़ानदान जा तव्हांजे मथां कहिड़ा हक़ आहिनि। सभ खां पहिरीं उन जी तहज़ीम कयो, ॿिए नंबर ते उन्हनि जो एहतराम कयो, टे नंबर ते उन जी ख़िदमत कयो, चौथे नंबर ते उन्हनि जे मथां जेको इल्मु, जेको दीन, जेको वही जो पैगाम तव्हां वटि पहुचे, क़बूल रिवायत हिम उन जी हदीस खे क़बूल कयो। इहो तव्हांजे मथां अहले बैत जा हक़ आहिनि। अहले बैत इंतिहाई अज़ीम शान ख़ानदान आहे। इन ख़ानदान सां असांजी मोहब्बत आहे। अल्लाह तआला क़ुरान मजीद फरमाए थो इन शानियक हुवल अबतर। मके वारनि एतिराज़ कयो, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजा इब्राहिम जाओ गुज़ारे वियो, टई पुट वफ़ात करे विया, चई तव्हां बेपीड़ा आहियो, तव्हांजो को ख़ानदान कोन्हे, को नस्ल कोन्हे। अल्लाह तआला छा फरमायो? इन शानियक हुवल अबतर। ए पैगंबर तूं उनखे ॿुधा तव्हांजो ख़ानदान बेपीड़ो आहे, तव्हांजो को नस्ल नामो कोन्हे, मुंहिंजो ख़ानदान त क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। हीउ इमाम अल-अंबिया जो ख़ानदान क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। इन जो दलील कहिड़ो आहे? इन जो दलील आहे अल्लाह तबारक व तआला क़ुर्ब क़यामत खां पहिरीं हिकु माण्हू खे ज़ाहिर कंदो। पाण फरमायूं लौला मिन दुनिया यौमुन, जेकॾहिं दुनिया बचा सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं बाक़ी बचे, उन ॾींहं खे अल्लाह तआला डिघो करे लयबअसुल्लाहु फीहि रजुलन, अल्लाह तआला उन ॾींहं में हिकिड़ो माण्हू मोकिलींदो मिन इतरती, जेको मुंहिंजे ख़ानदान मां हूंदो, युवाती इस्मुहु इस्मी, उनजो नालो मुंहिंजे नाले वांगुरु हूंदो, उनजे पीउ जो नालो मुंहिंजे पीउ जे नाले वांगुरु हूंदो। उहो केरु हूंदो? उनजो नालो मोहम्मद हूंदो, उनजो पीउ जो नालो अब्दुल्लाह हूंदो। जेके दुनिया जा माण्हू इमाम महदी चवंदा आहिनि, इहो इमाम अल-अंबिया जे ख़ानदान मां हूंदो। इमाम अल-अंबिया जो ख़ानदान क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। जीअं इस्माइल जो ख़ानदान क़यामत ताईं क़ाइमु आहे, इमाम अल-अंबिया जो ख़ानदान क़यामत ताईं क़ाइमु आहे। अहिड़ी तरह इसहाक़ जो औलाद बि क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। इन जो बि दलील आहे। उहो दलील कहिड़ो आहे? पाण इरशाद फरमाए विया क़यामत खां पहिरीं हिकिड़ो शहर आहे, कुस्तुनतुनिया जो शहर आहे। कुस्तुनतुनिया जे शहर ते इसहाक़ जो औलाद मथां 70,000 मुजाहिद हमलो करे उनखे फतह कंदा। कुस्तुनतुनिया जो शहर कहिड़ो आहे? तुर्की जो शहर आहे। तुर्की जो शहर इस्तांबुल आहे, जेके क़दीम ज़माने में कुस्तुनतुनिया चवंदा हुआ। इन शहर खे क़ुर्ब क़यामत खां पहिरीं इसहाक़ जा शामी मुजाहिद, शाम जी सरज़मीन हिन वक़्तु लहू लहा आहे। उन्हनि ते ज़ुल्म में सितम थी रहियो आहे। ज़ालिम यहूदी ईसाई बातिल क़ुव्वतूं उन्हनि जे मथां हमलावर आहिनि। मज़लूम मुस्लमान आहिनि, उन्हनि जा बच्चा कुस्ती रहिया आहिनि, उन्हनि जे औरतुनि खे जे जिस्मनि जा टुकड़ा टुकड़ा थी रहिया आहिनि।
उनके बेयारो मददगार बना विया है, घरन खां कढे वियो आहे, उनके घरन के डाए ज़मीन जे बराबर करे वियो आहे, उनके सरहदुन के सील बंद करे खाइण पीअण जा जेके वसाइल आहिनि सभई बंद कया विया आहिनि, अस्पतालुनि में इलाज जी सहूलत मुयसर कने। ही मज़लूम मुजाहिद आहिनि जेके अल्लाह जे दीन जे लाइ विड़ी रहिया आहिनि। इमाम अल-अंबिया जो फरमान है ला तज़ालु ताइफतुम मिन उम्मती युक़ातिलून फी सबीलिल्लाह व हुम बिशाम। इमाम अल-अंबिया फरमाया मुझी जमात मां मुझी उम्मत मां हिकड़ी जमात हूंदी जेका सईदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला जो कौल ज़िक्र कयो आहे वहुम बिशाम। या जमात किथे हुंदी शामी मुजाहिद हुंदा। तारीख़ पढ़ी ॾिसो, हर तारीख़ में शामी मुजाहिदन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, शहादतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि कई लाश खयूं आहिनि पर पोइते कोन हटिया आहिनि। अॼु बि हज़ारनि जी तादाद में उहे शहीद थी चुका आहिनि पर पोइ बि शहादत जे लाइ सीनूं तानियूं बीठा आहिनि, विढ़ण जे लाइ तयार आहिनि। पाण फरमायूं ये पोइते कोन हटंदा, अॼु विढ़ंदा रहंदा ऐसी ताईं जो क़यामत क़ाइम थिए। उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा कयो, अल्लाह उनजी मदद फरमाए। ज़ालिम यहूदन ईसाईन खे अल्लाह ताला तबाह बर्बाद करे, उनजी क़ुव्वतुनि खे अल्लाह ताला तबाह बर्बाद करे। ही इमाम अल-अंबिया जे ख़ानदान आहिनि, इहो ख़ानदान क़यामत ताईं क़ाइम रहंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे मूंखे तव्हां सभिनी खे इन ख़ानदान जी तहज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इन ख़ानदान जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।